अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला खुश आयो ठीक ठाक खैरियत से उम्मीद कयां तो तव्हां सब ठीक ठाक हूंदो। दोस्तों अज पंहिंजा ॿिए ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं दोस्तों सिंधी शोबे जा जेका नवां ड्रामा आहिनि जेका हली रहिया आहिनि इन्हनि खे अॼु रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों पंहिंजा ड्रामे में शिरल जो किरदारु तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुराद जो किरदारु ॾिसी रहिया आहियो। किरदार इहे ॿई भला आहिनि, सुठा आहिनि। ड्रामे खे थोरो वधाइण जे हिसाब सां अॻिते किस्तूं वधाइण जी कोशिशि कई पई वञे। मुंहिंजे ख़्याल में मतां शूटिंग थोरी वधाइनि पंहिंजा वे ड्रामे जी। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी में जीअं तव्हां चाकर खान जो किरदारु ॾिसो पिया, कंहिंखे सज़ा ॾिए थो, कंहिंखे ॻोठ मां निकाली ॾिए थो त उहे उनजो आर्डर ई कोन था मञनि। यानी हिकिड़ो कमज़ोर वॾेरे जो किरदारु चाकर खान पंहिंजा वेरी में करे रहियो आहे। न त वॾेरो आर्डर ॾिए ऐं ॻोठ वारा ॻोठ छॾे न वञनि, ईअं थी नथो सघे, सुवाल ई पैदा न। ऐं उहे आर्डर न मञनि ऐं मतिलबु हिकु कमज़ोर वॾेरे जो किरदारु करे रहियो आहे चाकर खान। चाकर खान खे अहिड़ो भलो किरदारु न आहे मिलियो। न त वॾेरे जो अगरि दाबियर किरदारु उनजो जेको छापर ई वटे थो चाकर खान पंहिंजा वेरी ड्रामे में, जेको हुनजो सेटअप आहे गेटअप आहे, ओड़े हिसाब सां हुनजो आर्डर कोई नथो मञे। मतिलबु हिकु जीअं थींदो आहे न, हेॾो कन खां ॻाल्हि ॿुधी करे हेॾो कढी था छॾनि। ड्रामे में अहिड़ो किरदारु हली रहियो आहे चाकर खान जो ऐं उनजे ॻोठ वारनि जो। रुंडे जहिड़ा करे माज़ूर माण्हू बि हुनजो आर्डर नथा मञनि, ॻोठ नथा छॾनि। मतिलबु हिकु ड्रामे में अजीब क़िस्म जी कहाणी आहे पंहिंजा वेरी में। ड्रामो माण्हुनि खे वणे थो, पर कहाणी जेको मतिलबु हू हुन में ॿुधाइनि था ड्रामे में, उहो कंप्लीट नथो थिए। जेका बि ॻाल्हि चाकर खान करे थो, या का ॿिया वाठा करनि था, या जाबर वारा करनि था, या सावल ॻाल्हि करे थो, मतिलबु उते जेको हिकु ॿिए खे धमकियूं ॾियनि था उनखे उहो कंप्लीट नथा करनि। उहा धमकी हिकु हेॾो ॾियनि था, ॿिए सीन में उहा ॻाल्हि ई ख़तमु, नई ॻाल्हि नओं सीन। मूंखे सम्झ में नथो अचे ड्रामो कहिड़े क़िस्म जो आहे। मां तनक़ीद नथो कयां, अदाकारनि जी ग़लती न आहे, राइटर जूं ग़लतियूं आहिनि, मञिणो पवंदो किथे न किथे। काफ़ी राइटर जूं ग़लतियूं आहिनि। पुलिस जो किरदारु बि ड्रामे में ठिप कोन ॾेखारियो वियो आहे। सम्झ में नथो अचे त हे ड्रामो कहिड़ी सदी जे हिसाब सां लिखियो वियो आहे। बहरहाल तव्हांखे वणे थो, ॾिसो था, सुठी ॻाल्हि आहे। टाइम पास कयो था, टाइम पास कयो। ॾिसूं को मतां वरी ॿियो इनजी यादि ड्रामो अचे। बाक़ी रियासत खे हिननि गुम करे छॾियो आहे, ब्रेक ॾेई छॾी अथनि। अगरि मुंहिंजो रिव्यू सुठो लॻो, हीउ व्लॉग सुठो लॻो, महिरबानी करे शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल, शायदि को सो व्लॉग फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं सुठा सुठा प्यारा कमेंट कंदा। मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।